एहतराम गुलाम रसूल मर साहब, सदर पेटियल संघ, संदस कैबिनेट पिंजाल में वेठल डिवीजन जा सदर साहिबान, ज़िलनि जा सदर साहिबान, तालुकनि जा सदर दाणे हिकिड़ो ॿियो नज़रदार तालुकनि जा सदर साहिबान, मुंहिंजो सलाम। दोस्तों, अॼोके इजलास में सभिनी दोस्तनि यूनिटन जे जनरल सेक्रेटरी खां वठी ज़िले जे सदरनि ताईं हर एक दोस्त जेके भी हिन इजलास में मौजूद हुआसीं, सभिनी पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो। कंहिं साईं गुलाम रसूल सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो, कंहिं हाजी साहब सां मोहबत जो इज़हार कयो, कंहिं सिकंदर जतोई सां मोहबत जो इज़हार कयो, पर हर माण्हूअ जे मोहबत जे इज़हार जो अंदाज़ पंहिंजो आहे। त पोइ मोहबत जो इज़हार कहिड़े अंदाज़ में करे, तिखनि लफ़्ज़नि में करे, प्यार भरनि लफ़्ज़नि में करे, या जज़्बाती अंदाज़ में करे, पर मोहबत जो इज़हार जो आहे। बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे त कंहिं दोस्त ते का एॾी का छिती तनक़ीद थी वञे, दोस्त जज़्बाती थी विया हुजनि। जेकॾहिं दोस्त जज़्बाती थिया आहिनि त मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त दिलि में को बि दोस्त काई ॻाल्हि न रखे। हिते जेके पाण दोस्त आहियूं, पेटीएल जी तंज़ीम अंदरि कुल पाण हिक ॿिए जा सॻा भाउर आहियूं, को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। लाड़काणो ज़िलो असांजो छड़ो भाउ न, पर लाड़काणो ज़िलो असांजो वॾो भाउ रहियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला उहो असांजो वॾो भाउ रहंदो। असांखे लाड़काणे ज़िले सां न का अदावत आहे, न का लाड़काणे ज़िले सां असांखे का मुखालफ़त आहे। साईं इरशाद तुनियो असांजो कल्ह बि नंढो भाउ हुयो, अॼु बि असांजो भाउ आहे। इशफाक खे मरऊं लियाकत चवंदो भाऊ इशफाक। अॼु ॾींहं ताईं असांजी ज़ुबान ते बि उहे साॻा ई लॻ रहिया आहिनि। साईं साम्हूं वेठो आहे, भाऊ करे हिक ॿिए खे पुकारींदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला ईअं कंदा रहंदासीं। जेकॾहिं कंहिं दोस्त जी इन में दिल आज़ारी थी आहे, साईं मुमताज़ शाह जेको बि स्टेज ते ॻाल्हाए, भले साईं खे मां कुझु चवां त हीअं ॻाल्हाए या न चवां त हीअं ॻाल्हाए, ख़ुदा गवाह मां लफ़्ज़ न चयो तव्हां त हीअं ॻाल्हाइजे, हीअं ॻाल्हाइजे, पर उहो अकाउंट मूजिबि दाख़िल थींदो। छाकाणि त मुमताज़ शाह ऐं मुंहिंजो ज़फ़र ऐं मुंहिंजो तालुक़ अहिड़ो आहे। साईं ज़फ़र जो महिल तक़रीर पियो करे, मां साईं जो दोस्त वेठो डॉक्टर अब्दुल जब्बार, मां लिखी ॾिनोमांसि साईं ज़फ़र खे चयो त प्यार वारे अंदाज़ में अहिड़ी का बि तनक़ीद न कयो। साईं ॾे मां पर्ची मोकिली। ॿियो, अॼु मूंखे ख़बर पवे थी त कंहिं दोस्तनि जी का मेंबर शादी ख़तम थी आहे, मर्कज़ जे तरफ़ों कार्रवाई असांखे पहुती आहे, पर उहा कार्रवाई सही नमूने सां अञा सां मां पढ़ी कान्हे का त छा हुयो, कीअं हुयो। असां पंहिंजे हिकिड़ी क्राइसिस में हुयासीं, इहा बि ख़बर कान्हे का त कहिड़नि कहिड़नि दोस्तनि जी मेंबर शादी ख़तम थी आहे। इहा बि मूंखे पूरी लिस्ट कान्हे का। ज़रूर दोस्त जेकॾहिं को छितियूं ऐं तेज़ तनक़ीदूं कंदा त जेकॾहिं आइन त हुकुम अचे थो त असांखे को बि इतराज़ कोन्हे, पर थियणु ईअं घुरिजे जेकॾहिं आइन सिकंदर जतोई जे लाइ त हुकुम अचे त उहो आइन हाजी नाज़र जे लाइ बि त हुकुम अचणु घुरिजे। ठठे ज़िले जो हिकिड़ो दोस्त जेको मुंहिंजो तमामु घणो प्यारो आहे, मूंखे बि इज़त ॾींदो आहे ऐं ठठे ज़िले खे जेको तंज़ीमी माण्हू हूंदो त जीअं असां कामरेड पुराणे दौर में चवंदा हुआसीं त सन सिंध जो काबो आहे, त ठठो पेटियल जो काबो आहे। पेटियल खे ठठे ज़िले असांखे पेटियल तंज़ीम ठाहे ॾिनी ऐं सभु जेको सिंध जो हाणे ॾेढ उस्ताद आहे जंहिं वण जी छांव में वेठो आहे, उहो ठठे ज़िले जे तुफ़े ते वेठो आहे। उतां जे हिकिड़े दोस्त मां पंहिंजे तॾे ते वेठो हुयो, 7 ॾींहं या 8 ॾींहं अहिड़ा लफ़्ज़ मुंहिंजे लाइ लिखिया, मां को बि जवाबु न ॾिनो।
हाजी शफी मोहम्मद सठे जे लाइ हिक न पर घटि में घटि 50 पोस्टूं रखे ता अॼु बि उहे पोस्टूं पढ़ो त जेको तंज़ीमी माण्हू उहा पोस्ट पढ़ंदो त उहो महसूसु कंदो त ही उस्ताद जी ॿोली आहे या कंहिं ढंग जे माण्हू जी ॿोली आहे। तंहिंजे करे मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेकॾहिं आइन तहरुक में अचे त रिआयत कंहिं सां बि न थिए, हर हिक सां उहो साॻियो ट्रीट कयो।